सखर में रिपोर्ट करे वाए हफीज़ लाशारी। सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी चयो आहे त पाकिस्तान अल्लाह ताला जो एक अज़ीम तोहफ़ो आहे। तहरीक पाकिस्तान के अगवाणनि तमाम घणी जदोजहद करे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान की सूरत में पाकिस्तान हासिल किया। अरबाब इक़्तिदार के मुल्क और कौम की मुश्किलातुनि ऐं बहराननि मां कढण जे लाइ इज्तिमाई और क़ौमी जदोजहद करणी पवंदी। 23 मार्च यौम पाकिस्तान के मौक़े ते वापारी बिरादरी और पूरी कौम अहद कयूं था त वतन अज़ीज़ की बका सलामती इस्तेकाम तरक्की और खुशहाली के लिए कंहिं भी कुर्बानी ॾियण खां न कीबाईंदासीं। मुल्क में अमन और अमान के क़याम लाइ पाक फ़ौज और सिक्योरिटी इदारनि मिसाली ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं आहिनि। असां वतन के दिफ़ा ऐं मुल्क में अमन अमान के क़याम लाइ पंहिंजी बहादुर फ़ौज और सिक्योरिटी फोर्सिस के इदारनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठा आहियूं। पंहिंजे जारी कयल बयान में हिननि वधीक चयो त बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पंहिंजी सॼी ज़िंदगी मुसलमाननि जे लाइ वक़्फ़ करे छॾी। मुल्क जी तरक्की खुशहाली जे लाइ कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे फरमाननि खे अपनाइणो पवंदो। यौम पाकिस्तान के मौक़े ते हुक्मराननि ऐं अवाम खे अहद करणो पवंदो त हू पाकिस्तान की तरक्की खुशहाली बका सलामती इस्तेकाम ऐं अमन लाइ मुख़लिस थी करे कोशिशूं करे मुल्क के अमन ऐं सलामती ऐं तरक्की जो घर बणाईंदा।